वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो वर्कर्स यूनियन के मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामानी जो सखर पहुचण ते सूबाई सेक्रेटरी इक़बाल अहमद खान, सेप्को के रीजनल चेयरमैन निसार शेख ऐं सेप्को के रीजनल सेक्रेटरी शुजात गुमरो ऐं ॿियनि सेप्को मुलाज़मनि संदसि आजियां कई। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो वर्कर्स यूनियन के तरफ़ां नुमाइंदे गॾिजाणी कोठाई वई इजलास के ख़िताब कंदे मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामानी चयो त सखर अचण जो मक़सद संदसि सेप्को मुलाज़मनि सां मुलाक़ात करे संदन मसला मालूम करणु आहे। हुन चयो त सेप्को मुलाज़मनि जी भलाई ऐं हक़नि जो तहफ़ुज़ करणु असांजो फ़र्ज़ु आहे। अब्दुल लतीफ़ निज़ामानी चयो त 2012 में पीपल्स पार्टी वापडा जी निजकारी लाइ वॾी कोशिश कई पर वापडा जे कारकुननि पंहिंजी जिदोजहद सां उन खे नाकाम बणाए छॾियो। हाणे हुकूमत हली रही आहे, उन करे 10 तारीख़ ते इजलास घुरायो वियो आहे जंहिं में निजकारी जी एजेंडा ते बहस कंदासीं, पर असां पंहिंजी एजेंडा ते क़ाइमु आहियूं। असां निजकारी जे ख़िलाफ़ आहियूं।